नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राह इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज हज़रत सैयदना फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी इस्लाम आणण जे हवाले सां मां दोस्तनि जी ख़िदमत में एक बेहतरीन रिवायत अर्ज़ कंदुसि, पर उन खां अॻु में अवां सां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, हज़रत सैयदना फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जॾहिं इस्लाम आंदो त उन वक़्तु हज़रत सैयदना जिब्रील अमीन अलैहिस्सलाम नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी बारगाह में हाज़िर थी करे अर्ज़ कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, आसमान वारा हज़रत सैयदना उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जे इस्लाम आणण ते जशन मल्हाए रहिया आहिनि, ख़ुशियूं मल्हाए रहिया आहिनि। त प्यारा दोस्तों, केतिरी न फ़ज़ीलत आहे सैयदना फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी। ऐं जॾहिं फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इस्लाम आंदो त आसमान वारनि मलाइकनि ख़ुशियूं मल्हायूं, जशन मल्हाया। ऐं सैयदना फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जे इस्लाम आणण ते यकीन इस्लाम खे तक़वियत मिली, क़ुव्वत मिली, ऐं इस्लाम खे ग़लबो मिलियो, इज़्ज़त मिली। ऐं इस्लाम जे अंदरि जेके मुस्लमान हुआ उन्हनि अलल ऐलान अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इबादत शुरू कई ऐं हरम पाक में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इबादत में मसरूफ़ ऐं मशगूल रहिया। प्यारा दोस्तों, सैयदना फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी इस्लाम आणण सां इस्लाम खे यकीनन ग़लबो नसीब थियो। त अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे सहाबा किराम सां मोहब्बत नसीब फ़रमाए, उन्हनि जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। प्यारा दोस्तों, हीअ अॼु जी मुख़्तसिर मालूमात जेका मूं अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ कई, वरी नई मालूमात में अवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।